ख़बर का आगाही ॾींदालूं त पखे में इंडस हाईवे ते मुसाफिर कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में 3 ॼणा हयाती विञाए वेठा आहिनि, जॾहिं त 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवांखे नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। पखे में इंडस हाईवे ते मुसाफिर कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिं नतीजे में 3 ॼणा हयाती विञाए वेठा आहिनि, जॾहिं त 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। पखे में इंडस हाईवे ते रोड हादसो पेश आयो आहे। मुसाफिर कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिं नतीजे में 3 ॼणा हयाती विञाए वेठा आहिनि, जॾहिं त 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन अवांखे आगाही ॾींदालूं पिया। पखे में इंडस हाईवे ते रोड हादसो पेश आयो आहे। मुसाफिर कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिं नतीजे में 3 ॼणा हयाती विञाए वेठा आहिनि, जॾहिं त 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवांखे रुखो ईंदड़ ख़बर बाबति आगाही ॾींदालूं पिया। पखे में इंडस हाईवे ते रोड हादसो पेश आयो आहे। मुसाफिर कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिं नतीजे में 3 ॼणा हयाती विञाए वेठा, जॾहिं त 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवांखे आगाही ॾींदालूं पिया। पखे में इंडस हाईवे ते मुसाफिर कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिं नतीजे में 3 ॼणा हयाती विञाए वेठा आहिनि, जॾहिं त 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि।